ओम साईं राम। इहा बाबा जी लीला बाबा जे टाइम जी आहे। हिन मां असांखे इहो सबक़ु मिले थो त अगरि असांजा कर्म सुठा आहिनि, असां कंहिं न कंहिं जन्म में अगरि बाबा जा असां डिवोटी हुआसीं त हिन जन्म में बि बाबा असांखे कहिड़े रूप में अची करे पाण ॾांहुं शिरडी ॾांहुं छिकनि था, असांजा दुख दर्द दूरि कनि था ऐं असांखे भक्ति मार्ग में लॻाइनि था। इहा लीला आहे गणेश गोपाल महाजन जी। इहो हिकु नंढो छोकिरो 25-26 साले जो हो। उनखे हिकिड़ो भाउ ऐं माउ, पाण में 3 ॼणा थाणा में रहंदा हुआ। पीउ नंढी उमिरि में ई गुज़ारे वियो। हिन जे माउ जो फ़क़ीरनि में पीरनि में जाम विश्वास हो। उहा जेतोणीकि हिननि जी माली हालत सुठी न हुई, तॾहिं बि पंहिंजे कोशिशि अनुसार जेको हुनखे पुॼंदो हो थोरो घणो दान धर्म कंदी हुई। हिन जो पुटु हिनखे कॾहिं कॾहिं रोकींदो हो कि असांजी माली हालत सुठी न आहे, त तूं वरी इहे दान धर्म कीअं थी खणी करे। त हू हुनखे सम्झाईंदी हुई जेतिरो असां वटि आहे हुन मां थोरो ई असां हुनखे ॾियूं था, हुन मां असांजो ज़रूरु फ़ाइदो थींदो करे। ऐं हुन माउ जी जाम दिलि हुई कि मुंहिंजो जेको हीउ पुटु आहे उहो हिकु दफ़ो शिरडी वञी करे साईं बाबा जी आसीस वठी अचे। पर हिननि जी जाम ग़रीबी हालत हुई ऐं उन टाइम ते शिरडी में अचण वञण जो ख़र्चु लॻभॻि 12 खां 15 रुपया हो करे। हीउ जेको गणेश गोपाल महाजन हो, उनखे खटाऊ मिल में असिस्टेंट जी करे नौकरी मिली, जिते उहा दादर में हुई। उहो रोज़ु दादर वञी करे पंहिंजो कमु कंदो हो करे। विच में थियो ईअं कि प्लेग जी बीमारी थाणा में फैलिजी वई। हिन जो जेको नंढो भाउ हो उनखे प्लेग थी वई ऐं उनखे बुखार जाम घणो थियो। प्लेग जी गोड़ी बि निकिरी आई। ही सभु ॼणा चिंता में पइजी विया। गणेश गोपाल महाजन पंहिंजे माउ खे चयो त मां फैक्ट्री में वञा थो ऐं जेके मुंहिंजो साहिबु आहे उनखां मोकल वठी अचां थो कि भई मुंहिंजे भाउ जी तबियत ठीकु न आहे, उनखे शेवा लाइ केरु न केरु खपंदो करे। उन फैक्ट्री खटाऊ मिल जो फैक्ट्री जो जेको मैनेजर हो उहो हो बाबा साहिब आत्माराम तरखड़, जेको बाबा जो परम डिवोटी हो। उन जा अगरि तव्हां 5 डिवोटी मेन बाबा जा खणंदा, उन में नालो पक ईंदो करे। उहो हुते मैनेजर हो। ही जीअं ई गणेश वञे थो दादर में, उते फैक्ट्री में चवण कि भई मां हाणे मूंखे थोरा ॾींहं मोकल ॾियो, उते हिनखे आत्माराम तरखड़ साहिबु गॾिजे थो। उनखे चएसि थो हिकिड़ो कमु कर, पहिरीं तूं हितां दादर में गुल बाज़ार में वञ, उतां गुल वठि, फ्रूट वठि ऐं दादर स्टेशन ते अची मूंखे गॾिज। उते मां तोखे गॾिजंदुसि। उतां के माण्हू शिरडी वञिणा आहिनि, असां उनखे इहो ॾेई छॾींदासीं। चई ठीकु आहे। बाबा साहिब तरखड़ खे शिरडी मां लेटर आयो हो त शिरडी में जेको खूह आहे उते जेको पंप लॻो पियो आहे, डीज़ल जो पंप, उहो ख़राबु थी वियो आहे, उनखे रिपेयर करण लाइ कंहिंखे मोकिल। त उते हिननि जे फैक्ट्री में हिकिड़ो मैकेनिकल इंजीनियर हो जंहिंजो नालो हो वामनराव विठोबा। त वामनराव विठोबा ऐं ज्योतिंद्र तरखड़ जी मां सीता देवी तरखड़ ऐं 1-2 ॿिया ॼणा 5-6 ॼणा खनि शिरडी लाइ संभरिया हुआ, दादर ते बीठा हुआ करे। ऐं हीउ छोकिरो बि अचे थो सभु हार ऐं गुल खणी, ऐं तरखड़ साहिबु उते बीठा आहिनि करे। उन विच में उन्हनि खे बांद्रा मां जेको हिकिड़ो माण्हू अचिणो हो, उनजो वञणु कैंसिल थो थी वञे। बाबा साहिब आत्माराम तरखड़ हिन छोकिरे खे पुछनि था, भई तूं शिरडी वेंदे? हीउ हिकदमि वाइड़ो थो थी वञे। हिनखे मन में इहो वीचार हो कि मुंहिंजे माउ जी जाम दिलि हुई कि मां शिरडी वञा, पर हाणे हीउ थोरो मुंझी थो पए कीअं करे। त हू चएसि थो भई मुंहिंजो हुते घर में मैसेज ॾियणो पवंदो। त बाबा साहिब तरखड़ चवनि था हुनजी चिंता न कर, मां पाणे मैसेज तुंहिंजो घर में पहुचाए छॾींदुसि। हुनखे उहा टिकट ॾियनि था ऐं प्लस ख़र्च लाइ हुनखे 10 रुपया बि ॾियनि था। ईअं ई छोकिरो
दादर मां गाॾीअ में चढ़े थो, पर थाणा पहुचण ताईं इन जे मन में आंध मांध हुई कि मां वञा न वञा, की न थाणा में लही करे पंहिंजे घर हलियो वञा। पर जीअं हू ट्रेन में वेहे थो, दादर खां गाॾी हले थी, उनखे को सुञाणप वारो गॾिजे थो जेको उन गाॾीअ में चढ़ियो ऐं थाणा लहण वारो हो, उनजे थ्रू ई मैसेज मोकिले थो घर में पंहिंजे माउ खे कि ईअं मूंखे शिरडी वञण जो मुंहिंजो प्रोग्राम ठहियो आहे, ऐं मां छाकाणि त असिस्टेंट इंजीनियर बि आहियां त मूंखे त्रिकट साहिबु चयो त वञी पंप ठाहिण में बि मदद कजांइ ऐं बाबा जो दर्शन बि करे अचिजांइ। हीउ शिरडी पहुचे थो, उते जेके इंजीनियर साहिबु वामनराव विठोबा सां हेठि गॾिजी मिली करे पंप सभु ठाहे तयारु करे थो, बाबा जो दर्शन करे थो, उनखे बाबा जो दर्शन करण सां उनखे जाम आनंद अची थो वञे करे। पर उते शिरडी वञणु तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां आहियो, पर शिरडी मां मोकल जेसिताईं तव्हांखे बाबा न ॾींदा तेसिताईं तव्हां न वञी सघंदा करे। हिकु ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं लॻातार 14 ॾींहं हिनखे बाबा मोकल नथा ॾियनि वञण जी। उहो वीचारो जाम मुंझी थो पए, पर हाणे हिनखे ख़बर आहे कि जेसिताईं बाबा मूंखे मोकल न ॾींदा मां हितां न वञी सघंदुसि करे। उनखे पोइ उते जाम मज़ो अची वियो, आनंद अची वियो करे। हू कॾहिं कॾहिं बाबा जे रूप में उनखे शंकर भॻवान जो दर्शन ॾींदो, पर हीउ पाण हनुमान जो पुॼारी हो, त हिनखे मन में अचे थो कि मूंखे अगरि बाबा को मंत्र ॾिए न त मूंखे थोरो वधीक मज़ो अची वञे करे। त हिकु दफ़ो जीअं 13-14 ॾींहं थियनि था त बाबा जी हिन जे पासे में हिकु माण्हू हो, उनखे चवनि था अॻिते खां तूं जय राम सिया राम जय जय राम, जय राम सिया राम जय जय राम, इहो मंत्र कर। हिनखे उहो इशारो सम्झ में अची वेंदो कि बाबा ही मुंहिंजे लाइ ई चयो आहे। उन खां पोइ 14 ॾींहं थियनि था, 14 ॾींहं थियनि था, हिते माउ खे चिंता थी पए। जीअं पर जंहिं ॾींहुं पहिरें ॾींहं खां जंहिं शिरडी में पेर रखियो हो, उन ॾींहं खां उनजे भाउ जी जेका हालत आहे उन में इम्प्रूवमेंट थी थिए। 13-14 ॾींहंनि में 70-80% हिकदमि ठीकु थो थी वञे करे। छोॾे इन माउ खे चिंता थी थिए ऐं उते उन पुट खे चिंता थी, शिरडी में पुट खे चिंता थी थिए कि मुंहिंजो भाउ कीअं आहे। माउ खे चिंता थी त मुंहिंजो पुटु कॾहिं ईंदो। बाबा माउ जे सुपिने में वञनि था, अरे तूं छो थी चिंता करीं, तुंहिंजो पुटु मूं वटि आयो आहे ऐं सुभाणे सुबुह जो तो वटि पहुची वेंदो। 14 ॾींहंनि खां पोइ हिनखे मोकल ॾियनि था, हाणे तूं भले घर वञ ऐं तुंहिंजो भाउ जी चिंता न कर, तुंहिंजो भाउ बि ठीकु थी करे आराम सां वञी करे सुठी ज़िंदगी गुज़ार। हितां बाबा वटां जाम विभूति खणी थो वञे, पंहिंजे भाउ खे बि लॻाए थो, उनजो भाउ हिकदमि ठीकु थो वञे ऐं हिन हमेशह लाइ पोइ साईं बाबा जा ई डिवोटी थी था पवनि ऐं हिन जी ज़िंदगी तमामु सुठी थी गुज़रे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।